अल्लाहु अकबर कबीरा। सहाबा जी मोहब्बत ने तवज्जो कर जाए मैं बिल्कुल उकलाया थो। सहाबा जी मोहब्बत हुई। कदे कदे इंसान के दिल में ख्याल ईंदो यार मां भी सहाबा जे ज़माने में जेकर पैदा थिया हां, हुजूर जे हथन ते बैयत किया हां, बोसो दिया हां, हुजूर जी गुलामी के कबूल किया हां, हुजूर जे नालेन मुबारक के सिद्धो किया हां, मां आका सा गड जंगियों विड़ा हां। ए मोमिन हुन दिल में ख्याल ईंदा आहिन काश उन दौर में पैदा थिया। इन ते शेर भी आहिन खोड़ सारा पर तवज्जो कर जाए। हिकड़े बुजुर्ग के दिल में यो ख्याल पयो खाइंदो यार काश के 1400 साल पहिरियां पैदा थिया हां हुजूर जे ज़माने में। ख्याल पयो इन जे दिमाग में दिल में घुमंदो हो। हिकड़ी ॾियारे रात जो सुतो पियो हो, निंड पियो करे, ख्वाब ॾिठी हिकड़ी का गाड़ी आ, उन गाड़ीअ में मां बि सवार हां। तवज्जो कजाए, उन गाड़ीअ में मां बि सवार हां। उन गाड़ीअ में मदीने जे मीर जा सहाबा बि सवार आहिनि। उन गाड़ीअ में अल्लाह जो महबूब नबी बि सवार आ। गाड़ी हले पई, चाड़ी आई, गाड़ी चाड़ी दे मथे चढ़ी, अधु चाड़ी चढ़ी वही, गाड़ी की ब्रेक फेल थी वही। ख्वाब तो दिसे फौरन है भी गाड़ी में लथो, सहाबा भी गाड़ी में लथा, भगो तो को पत्थर खणा मां गाड़ी के टायर के देकरी गाड़ी के बिहारिया मुझो आका गाड़ी में बैठो आ। अल्लाहु अकबर कबीरा। भजदो वियो काफी अॻिते निकिरी वियो। ख्वाब ॾिसे तो हिकिड़ो पत्थर कई, वॾो गोरो पत्थर खणी भजदो डोड़ंदो आयो। जॾहिं गाड़ी वटि पहुतो मंज़र ॾिसे त मुंहिंजे हथनि में पत्थर आ। उन गाड़ी जे टायरनि जे हेठां सहाबा जो गर्दनूं ॾिनियूं पयूं आहिनि। नारे तकबीर, शाने सहाबा, अज़मते सहाबा, नारे तकबीर। अल्लाह जो कसम सहाबा जे शान जो मुकाबलो ही कोने। मुखे चमन देन वो चांद जो रोशन हुआ बुतहा के उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। वो चांद जो रोशन हुआ बुतहा के उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा, वल्लाह हमें जान से प्यारे हैं सहाबा। सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी, खुदा का फजल शामिल था, नबी की दीद होती थी। अल्लाहु अकबर। मस्जिद नबवी गाल में गाल खोल दी, तवज्जो कजाए। सईं जन बैठा है, सईं सहाबा के सॼो सहाबा आया किताबन में चेतो साईं जन सहाबा रे झुरमट में मुझे आका जो चेहरो ईअं पियो चमके जीअं चोॾींहं जो चंड चमकंदो आहे। घोड़के वारो मुझे आका जे गिर्द सहाबा उन्हनि जा चेहरा ईअं पिया चमकनि जीअं चंड जे चौधारे सतारा चमकंदा आहिनि। खुदा जो कसम। अल्लाहु अकबर कबीरा। मुझे आका फरमायो मुझे सहाबियो अल्लाह जो हुक्म अची वियो, पंहिंजो माल बि अल्लाह जे रस्ते में कुर्बान करणो आ, पंहिंजी जान बि अल्लाह जे रस्ते में कुर्बान करणी आ। लेकिन अॼु आलिम जिहाद जो ऐलान कनि न, चङा पर मौलवियुनि जो त मथो ख़राब थियो। हाँ साईं, ऐं चुप कयूं वेठा आहिनि कि मौलवी चुप कयूं छो वेठा आहिनि। वरी मौलवी जेकॾहिं कनि था पाकिस्तान जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ मुज़ाहिरा, मौलवी त खामखा सड़कूं बंद, रोड ब्लॉक, शहर माण्हू परेशान। हाणे ॿुधायो त मौलवी काॾे वञनि? अब गुरसो तव्हां बि त ॾियो। हाँ साईं, मौलवी जेको कम कनि था न माण्हुनि खे बुरो थो लॻे। भई को चिलकणो हुजे न ॾाढी कूड़, सम्झो था, फर्स्ट क्लास वारनि वारनि खे फणी बणी नल हुजे, टाई बदल हुजे, सूट पेंट पातल हुजे, फर्स्ट क्लास बूट पातल हुजे। हाँ साईं, मेकअप शेकअप थियल हुजे, पुछो न हे जीअरो जन्नती आ।
असांखे हिन जे कढ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वरी तवज्जो कजाए, मां बारहा चयो अल्लाह जो कसम, उलमा जे किरदार ते नज़र कर, तोखे उलमा जो किरदार साफ़ ऐं शफ़ाफ़ नज़र ईंदो। सिंध खे खण, सिंध के दीन जी जंग हुजे, इस्लाम जी जंग हुजे, शरीयत जी जंग हुजे, तोखे विढ़ण वारा उलमा नज़र ईंदा। क़ुरान जे हुर्मत जी जंग हुजे, तोखे विढ़ण वारा उलमा नज़र ईंदा। घोटकीअ वारा सिंधु धरती जी जंग हुजे, तोखे विढ़ण वारा उलमा नज़र ईंदा। बेट हुजन, जज़ीरा हुजन, वसीला हुजन, कारूंजर हुजे, तोखे विढ़ण वारा उलमा नज़र ईंदा। हिन दौर जे अंदर जगह पंजाब असांजे सिंधु दरिया ते थाड़ो थो हणे, छनवा किनार तो कढे, त इन्हनि जी रस्ता रोक करण वारा बि तोखे उलमाए हक़ ऐं उलमाए देवबंद नज़र ईंदा। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद, उलमाए हक, उलमाए देवबंद। नारे तकबीर। कल कराची जे सरजमीन ते पेशी है ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस, तेरे प्रेस कॉन्फ्रेंस कायदे सिंध बिरादर मुकर्रम हजरत अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब जन कई बुधो ची बाबा सब पार्टियों मां घुरायूं हिन, सब चवन थियूं असां तव्हां सां गॾु हुई हिन मसइले में। पंजाब खे सिंधु दरिया ते धाड़ो हण न ॾींदासीं। सुठी ॻाल्हि आहे, असां सभु गॾु हिकमत अमली जोड़ियूं था, पर ॿुधो मां पंजाब वारनि खे ॿुधाइण थो चाहियां, चंद कंपनियुनि खे फ़ाइदे ॾियण जे लाइ लखे करोड़े माण्हुनि जे रोज़गार खे दाव ते न लॻायो। असांजी सिंध पहिरियां ई सूरनि में आहे, असांजो आबादकार हारी पहिरियां ई मजबूर आहे। अॼु असांजूं ज़मीनूं हज़ारे लखे एकड़ गैर आबाद बणजी चुकियूं आहिनि। आईन ते अमल कयो, जेकॾहिं आईन ते अमल न कंदव को मूं सां गॾु बीहे या न बीहे, इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां हे मर्द मुजाहिद बीही करे तव्हांखे तमाम में मस्त कलंदर करे ॾेखारींदा। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद, उलमाए हक, उलमाए देवबंद, फरजंदान शहीद खालिद महमूद सुमरो। नारे तकबीर। तोखे भी खपे त पोइ आलिमनि जो साथ ॾियूं, असांजे लाइ न पंहिंजे लाइ, पंहिंजे माशी सूरत हाल जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ, पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे लाइ। पर तवज्जो कजाए, मस्जिद नबविया मुंहिंजो आका भी मौजूद आहे, मुंहिंजे साईं जा सहाबा भी मौजूद आहिनि। मुझे साईं फरमायो अल्लाह जो हुक्म अची वियो, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाहि फयक़तुलून व युक़तलून वादन अलैहि हक्कन फित तौराति वल इंजील वल कुरान। ओ मुझा सहाबी हो, कोई आहे जेको पंहिंजो माल अल्लाह जे नाले ते कुर्बान करे, पंहिंजी जान अल्लाह जे नाले ते कुर्बान करे। ओ घोटके वारा तवज्जो कजाए, सहाबा उठी बीठा, फिदा का बी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही असा असहाब मूसा कलीमुल्लाह ना हो, असा असहाब मुहम्मदुर रसूलुल्लाह। सही तहां जे अगियां भी विढ़ंदासे, तहां जे पोयां भी विढ़ंदासे, तहां जे सजे भी विढ़ंदासे, तहां जे खबे भी विढ़ंदासे। सही जेसी ताईं जिस्म में जाना रत जो आखिरी कतरो मौजूद आ, तहां जो तहफ़्फ़ुज़ भी कंदा रहंदासे, त तहां जे खत्मे नबूवत जो तहफ़्फ़ुज़ भी कंदा रहंदासे। अल्लाह ऐं सहाबा करे ॾेखारियो, छो त ॻाल्हियुनि करण वारा न हा, अमली कम करण वारा हा। समझो था न ॻाल्हि खे। बहरहाल हज़रत उर्वा बिन मसूद सहाबा जी सॼो मंज़र ॾिसी करे मोटी आयो। तवज्जो कजाए, काफ़िरनि खे चवण लॻो, तव्हां ख़्वाब था ॾिसो त असां मुस्लमाननि जे नबीअ खे रस्ते तां हटाईंदासीं। काफ़िर अञा मुस्लमान न थियो आहे, तवज्जो कजो, तव्हां ख़्वाब था ॾिसो असां मुस्लमाननि जे नबीअ खे रस्ते तां हटाईंदासीं। ॿुधो, जेका मां जो ताज़ीम, तकरीम,
सहाबा वट मदीने जे मीर जी ॾिसी आयो हा न, उन जो मिसाल दुनिया में मौजूद कोन है। हदीस तो बयान किया, अगला लफ्ज़ ॿुध जाए छा थो चए काफ़रन खे, चई ॿुधो जेसी ताईं इन मुसलमानन जे नबीअ सां गॾु अहिड़ा जानसार वफ़ादार सच्चा यार मौजूद हिन, ख़त्म करणो त परे जी ॻाल्हि आहे, तहां इन जे जिस्म ते रोंड बि नथा ॾेई सघो। नारे तकबीर, शाने सहाबा, अजमते सहाबा, नारे तकबीर। सहाबा जी मोहब्बत एडो दिल ते असर चुस। कुछ वक्त में हजरत उर्वा बिन मसूद मुझे आका जे खिदमत में आयो, मुझे आका जे हथन ते बैयत करे, मुझे आका जी गुलामी के कबूल करे छड़े। ये सहाबा जा अखलाक हा, सहाबा जी मोहब्बत हुई। अरे तवज्जो कजाए, मुझे साईं पुछो कोई आहे जो मुझो पैगाम खणी यमन वने मुसलमान कज़ाब दे खारकुन खपाइण वारो गरीब मिस्कीन हज़रत हबीब बिन ज़ैद उठी बीठो, किताबन में चेतो उन वक्त वात में बटे खारकू खाए पियो चबाड़े पियो। साईं जो केर विंदो फौरन चई साईं मां विंदो, हे जो चई चई वात मां खारकू भी बाहर निकरी आयो। साहबा चुस हबीब बिन ज़ैद खारकू खाई पो जवाब दे हा न, चेतो इंतजार किए किया, मुझे दिल में ख्याल आयो मता को बियो गोए खणी वने, इन करे खारकुन ईहण जो इंतजार न कुम, पहिरियां आकवा जो हुक्म ते लब्बे करे छयम। मुझे आका जो दे तीर वट, हे घोड़ो वट, हे खत वट, वन मुसलमान कज़ाब दे मां मोहम्मद रसूलुल्लाह जो पैगाम पहुंचाया। आखिर लफ्ज़ बयान का तवज्जो कर जाए, निकतो यमन पोतो बिना ब्रेक जे आयो, यमन पोतो मुसलमान कज़ाब जे दरबार में आयो। किताबन में जो तीर हथ में, उस तीर एक कारपेट विछायल हा, मुसलमान कज़ाब जे दरबार में मोहब्बत तो हुई न हुजूर सां, हे कारपेट जी कालीनन में हणंदे तीर हणंदो, कालीनन के फाड़ींदो। अॻिते आयो मुसलमान कज़ाब ॾिठोस, ची केरा केरा, चई तोखे मां ॿुधायां छो, तोखे मुंहिंजो चेहरो ॿुधाईंदो त मां मुहम्मदी हां। ॾाढा त चओ सुभान अल्लाह, तोखे मां छो ॿुधायां, तोखे मुंहिंजो चेहरो ॿुधाईंदो त मां मुहम्मदी हां, मुंहिंजो फटको ॿुधाईंदो मां मुहम्मदी हां, मुंहिंजी दाढ़ी ॿुधाईंदी मां मुहम्मदी हां। कीअं आयो हां, चई पंहिंजे आका जो पैगाम खणी आयो हां। छा पैगाम खणी आयो हां, हाणे ख़त में छा लिखियल हो तवज्जो कजे, मुंहिंजे आका लिखियो, हे ख़त मां मुहम्मद रसूलुल्लाह जे तरफ़ खां मुसलम कज़ाब जी तरफ, जेको कूड़ी नबुवत जी दावा थो करे, कूड़ो आ, लानती आ। खत लिखा थो, बुध ये धरती न तुझी आ न मुंहिंजी आ, धरती जो मालिक अकेलो अल्लाह आ। उन अल्लाह मां मुहम्मद करीम के आखिरी नबी बणाए हिन धरती ते मोकिलियो आ। हाणे उन अल्लाह जी मर्ज़ी आ, वो धरती जेके वणेस तंहिंखे ॾे, उन परवरदिगार हिन धरती के मां मुहम्मद रसूलुल्लाह जे हवाले करे छड़ियो आ। नारे तकबीर, शाने खत्मे नबूवत, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने मोहम्मद मुस्तफा, अजमते मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। खत पढ़ी ची मां कूड़ो हां, तवज्जो कजे आखिरी लफ्ज़ है, ची मां कज़ाब हां, मां कूड़ो हां। अल्लाहु अकबर कबीरा। हजरत हबीब बिन ज़ैद जस तू कूड़ो कूड़े जो पुट्रा, अकेलो अल्लाह जो कसम, हर तरफ काफर बीठा है, हथन में तरारू है, कि कूड़ो ना है, कूड़ो कूड़े जो पुट्रा। गुस्से में अची वियो, तवज्जो कजो, हथ कटाईस, वरी ठूठ खां बाह कटाईस, वरी कुल्ले खां बाह कटाईस, वरी बे हथ सां ईअं ॿई हथ कटाईस, रत जा फवारा पिया हलन। चईस अञा मोहलत ॾियईं थो, पंहिंजी ॻाल्हि तां फिर। चेसो बदबख्त बेगैरत लानती जहन्नमी कुत्ता कमीना बुद्ध। जॾहिं मुंहिंजे आका पुछियो न हे ख़त यमन खणी केरु वेंदो, सभ खां पहिरियां मां चयो आका मां खणी वेंदुमि। आका मूंखे ख़त ॾिनो, मां घर न वियुमि त घरवारी खे ॿुधायां अल्लाह जे पाक ज़ात जो कसम आहे, बच्चन सां मिलण न वियुमि, मोकिलाइण न वियुमि, बच्चन जी ज़ियारत करण को न वियुमि। मूंखे जन्नत खपंदी हुई, आका सां मोहब्बत करे, आका सां मोकिलाए, सवारी ते सवार थी तो लानती वट पहुतो हां। बुद्ध कल भी चयो हम तू कूड़ो कूड़े जो पुट, अज भी चवा थो तू कूड़ो
ताई हबीब बिन ज़ैद के ज़ुबान में नारो लगदो रहंदो मुसैलिमा कज़्ज़ाब कूड़ो कूड़े जो पुट्रा। नारे तकबीर, नारे तकबीर। शान खत्मे नबूवत, शान सहाबा, अजमत सहाबा, नारे तकबीर। हजरत हबीब बिन ज़ैद के टुकड़न टुकड़न में तकसीम कराई। शहादत जो जाम पीवियो पर बुधो मुसलमानों हुजूर जी उम्मत के इहो पैगाम दई वियो त मुसलमानों बुधो ये हबीब बिन ज़ैद जी हिकड़ी जान हुई हेड़ियों सवे जानियो हुजन हा हजारे जानियो हुजन हा हबीब बिन ज़ैद पंहिंजे आका जे कदमन ता कुर्बान करे छड़े हा। मुसलमानों हे दौर असां जे ईमान जो इम्तिहान आ। अल्लाह जो कसम करे हो तो गुस्ताखी करे हो तो गुस्ताखी करे को उन जो सरपरस्ती थो करे को चे तो उन डिठे अल्लाह के किए मञो। बेदार थियो सुजाग थियो होश जा नाखुन वठो अचो उलमा सा गड उलमा जे किरदार तहां जे साम्हूं आ। खुदा जो कसम उलमा सा गड बीहो जिजला मदीने जे मीर फरमायो हो अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबी जन जा वारिस हैं। अज जंग जोटियों आलिम मैदान ते बीठा हैं ए आलिमन ऐलान कियो 28 नवंबर ईंदड़ खमीस मंझंदि जो 1 बजे सखर जे सरजमीन ते अजीम शान फकीदुल मिसाल यादगार तारीख साज बाबुल इस्लाम सिंध कॉन्फ्रेंस बयान हजरत हालेजवी व शहीद इस्लाम रहमतुल्लाह अलैह मुनक्किद थी रही है जिदा मेहमान खास फरजंद मुफ्ती महमूद कायद इब्न कायद इमामुल इनकलाब कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान साहब दामत बरकातुहुमुल आली जनहुदा सदी जमात के इन अजीम शान कॉन्फ्रेंस जी दावत दिल जे अता गहराइन सा अर्ज रखा थो शरीक थी करे सवाब दारैन हासिल कंदा। केड़ा केड़ा मर्द मुजाहिद इंशाअल्लाह ईंदड़ खमीस 28 नवंबर ते सखर जो रुख कंदा। अल्लाह तबारक व तआला अवाजे नीयतुल के मंजूर व मकबूल फरमाए। मां जेको चयुम अल्लाह तबारक व तआला कबूल फरमाए। जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा